जे शाहूकार जो यार थींदे सदाई कर्जदार थींदे। तव्हां कंहिं बि शाहूकार सां दोस्ती रखो, ॾिसो तव्हांखे ऑटोमेटिकली वधीक पैसनि जी ज़रूरत पवंदी, उन खां वेंदा कर्ज़ वठंदा। ऐं जे डॉक्टर जो यार थींदे त सदाई बीमार थींदे। डॉक्टर सां यारी कंदो न, थोरी थोरी ॻाल्हि जे लाइ वेंदो दवा वठण जे लाइ, चवंदो भई दवा बि वठां ऐं अॻो पोइ मिली बि चांसि। जे वकील जो यार थींदे सदाई गुनहगार थींदे। वकील जो यार थियण खां पोइ माण्हू जे मन में न हमेशह छा शैतानी पैदा थींदी आहे। उहो सोचींदा भई मां वेठो आहे न मुंहिंजो दोस्त वकील, हाणे अगरि अशोक जैन अगरि वकील हुजे हा त मां मुंहिंजे मन में बि शैतानी अचे हा। जे अगरि वकील जो यार थींदे सदाई गुनहगार थींदे। जे लीडर जो यार थींदे त आला दर्जे जो अमलदार थींदे। जे लेखक जो यार थींदे पाई पाई जे लाइ मोहताज थींदे। लेखकनि जी हालत ॾाढी ख़राबु आहे। ऐं हिन सां जे शराबी जो यार थींदे ख़राबु ऐं ख्वार थींदे। ऐं जे अगरि सिंधीअ जो यार थींदे सदाई बाग बहार थींदे। ज़ोरदार तारी भाई, छो त सिंधी माण्हुनि खे साईं फ़ुर्सत में वेके ठाहियो आहे। सिंधी माण्हू सुहिणा, सिंधी माण्हू सुहिणा, सिंधी माण्हू हाई फाई, जंहिंखे चइबो आहे हाई फाई। सिंधी माण्हू हाई फाई, माण्हुनि खे हाई फाई छो थो चाहियां, छो त सिंधियुनि में दहेज प्रथा ॾाढी घटि आहे। ॾाढी घटि माना लॻभॻि जाम घटि आहे। मां ॾिठो आहे जाम न्याणियूं ॿिनि वॻनि में बि पणिजी वेंदियूं आहिनि। जाम न्याणियूं ॿिनि वॻनि में पणिजंदियूं पियूं। जेके अमीर सिंधी आहिनि उहे ग़रीब जो सॼो ख़र्चो था कढनि पिया हाल जो। अॼुकल्ह मां अहिड़ा अहिड़ा नज़ारा ॾिठा आहिनि, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। हींअर अचो त हिकिड़ो सुहिणो मां तव्हांखे सतराम रोड़ा साहिब जो ऐं कमला किसवाणी साहिब जो हिकिड़ो मां गीत थो ॿुधायां पियो। हीउ ॾाढो सुहिणो गीत आहे। मूंखे इहो ॿुधायो त अॼु खां 25 साल अॻु में कंहिंजी कंहिंजी शादी थी, 25-30 साल खनि अॻु में, 30 साल खनि अॻु में कंहिं कंहिं शादी कई? वाह वाह, 30 साल थी विया तव्हांखे? 30 साल, अच्छा 30 साल अॻु में दहेज जो रेट छा पियो हले? माना घणे जे अंदरि थी वेंदो कमु? माना घणा? 17,000। तव्हांखे 17,000 मिलिया छा? अच्छा इहो गानो ठहियो 17,000। उन ज़माने में 17,000 साईं अॼुकल्ह जे 17 लखनि खां बि वधीक डेंजर आहिनि। 17,000 रुपया चवंदा आहिनि जेको माण्हू दहेज वठंदो आहे त मायूं छॾींदियूं कोन्हनि को। हिकु माई हुई पंहिंजे घोट खे अधु राति जो 2:30 बजे निंड मां थी उथारेसि पई। माई पंहिंजे घोट खे अधु राति जो निंड मां थी उथारेसि पई। चएसि थी उथी, चएसि थो चओ भई छा आहे, अधु राति जो छो थी उथारे पई? चईंसि मूंखे इहो ॿुधाए तो भाई दिलि पिक्चर ॾिठी अथई? चई हा ॾिठी आहे। हुन में उन जी हीरोइन कहिड़ी? चई माधुरी दीक्षित। चई अच्छा। चई अच्छा इहा पिक्चर ॾिठी अथई जेका नई आहे आशिकी 2, इन में केरु आहे? चई शक्ति कपूर जी ॾे। चई अच्छा। चई साम्हूं जेका माई थी रहे पई इन माई खे ईंदे घणो टाइम थियो आहे ख़बर अथई? चई 2 साल हाणे थींदसि, हिन छंछरु भई 2 साल थींदसि। चई शाबस अथई। चई छो? चई इहे सुवाल मूंखां छो थी पुछे भई 2:30 बजे? चईसि अॼु मुंहिंजो जनमु ॾींहुं हुयो। हाणे भाईअ खे जनमु ॾींहुं यादि कोन रहियो माईअ जो। माई बि ॾिसो गुस्सो माना कीअं कढईसि, राति जो 2:30 बजे उथारीसि। इन करे कंहिंजो रंज न खणिजे, ख़ासि करे पंहिंजे घरवारी जो। छाजे लाइ? छो त घर वारियूं टोंकूं हणंदे ताना हणंदे देरि न कंदियूं आहिनि। हिकु माण्हू 17,000 रुपया दहेज वरितई, हाणे हुनजी हालत छा थी थिए पई ॿुधो। सोनो हार घड़ाए दे, तही में मोती मड़ाए दे, लाडा हीरा जड़ाए दे, नत 17,000 मुंहिंजे माउ खे मोटाए दे, 17,000 मुंहिंजे पीउ खे मोटाए दे। अरे छाजा हीरा छाजा मोती, छाजा हीरा छाजा मोती, वाच इया भी लाए दे, जो थी जनाब मुते हुकुम हलाए रे। 17,000 मुंहिंजे माउ खे मोटाए दे। जिन जिन के पंहिंजे घोटनि सां प्यार आहे उहे तारियूं वॼाईंदियूं असांजो बैनर। जिन जिन के पंहिंजे घोट सां प्यार आहे ज़ोरदार तारियूं। आओ सुनो हुस पर तूं सी पक सनरी सांवरे, मुंहिंजी हाथ वर्त खूब नाने जी भरी। अरे आओ सुनो हुस पर तूं सी पक सनरी सांवरी, मुंहिंजी हाथ वर्त खूब नाने जी भरी। लेती लेती खे ॾिसी मूं तो सां शादी कई चरे, सारो डांचो चुकाए दे, घर में सीढ़ी घुराए
शादीअ ते जो ख़र्च कयुमि सो सारो ख़र्च भराए ॾे जो थी जनाब मूं ते हुकुम हलाए ॾे 17,000 मुंहिंजी माउ खे मोटाए ॾे घर में थी गुजारी मौज सा हर का खड़ी छात गर्मी आहे रंधेने वना थी जण सड़ी तू त घर में थी गुजारी मौज सा हर का खड़ी छात गर्मी आहे रंधने में वना थी जण सड़ी आयो तुझे नरम गिलन ता ओए 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 आयो तुझे नरम गिलन ता गरम गरम बूंदू गरी बाहर पंख लगाए दे अंदर एसी हनाए दे फौरन फ्रिज घुराए दे नत 17,000 मुंहिंजी माउ खे मोटाए दे 17,000 मुंहिंजे पीउ खे मोटाए दे ए ज़ोरदार तालियूं कमान रानी तू वञे थी शॉपिंग लाइ बाज़ार में तू भले हल पैदल लेकिन मां त वेंदसि कार में रोज रानी तू वञे थी शॉपिंग लाइ बाज़ार में तू भले हल पैदल लेकिन मां त वेंदसि कार में तू थी पहुचे दादर ताईं ओए तू थी पहुचे दादर ताईं मां पियो सहका कार में जल्दी कार घुराए दे हल हल सौखन साड़ू सजाए दे दिन ते भरत भराए दे नत 17,000 मुंहिंजे माउ खे मोटाए दे 17,000 मुंहिंजे पीउ खे मोटाए दे साड़न खां पोइ चवंदी सौखन सैंडल बि ठहराए ॾे जो थी जनाब मूं ते हुकुम हलाए ॾे 17,000 मुंहिंजे माउ खे मोटाए ओए ओए जो थी 17,000 मुंहिंजे पीउ खे मोटाए ॾे जो थी जनाब मूं ते हुकुम हलाए रे आयो लाल सभई चो